हेलो एवरीवन, जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे इहो ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त 8 डिसेंबर 2017 ते असांखे मिलण वारो आहे हिंदुस्तान जो पहिरियों सिंगिंग सिंधी आइडल। जी हाँ, दादा ठाकुर चावला जी जो सपनो ऐं जीअं त उन्हनि जे धमाकनि खे 25 साल पूरा थियण वारा आहिनि त सीता सिंधु भवन पहिरियों दफ़ो पेश करे रहियो आहे सिंधी आइडल। हिंदुस्तान जे केतिरनि ई गायकनि असांखे पंहिंजी आवाज़ में सिंधी गीत रिकॉर्ड करे मोकिलिया। हाणे इन्हनि मां 10 पार्टिसिपेंट्स खे सिलेक्ट कयो वियो आहे जेके पंहिंजो लाइव परफॉर्मेंस ॾियण वारा आहिनि 8 डिसेंबर 2017 ते मुंबई जे जय हिंद कॉलेज में। ऐं इन्हनि जे लाइव परफॉर्मेंसिस खे जज करण वारा आहिनि 3 महारथी सिंगर्स, श्री महेश चंदर, श्रीमती काजल चंदीरामानी ऐं श्री घनश्याम वासवानी। हाणे ॿी एक्साइटिंग ॻाल्हि इहा आहे त प्राइज़िस बि रखिया विया आहिनि। फर्स्ट प्राइज़ आहे 50,000, सेकेंड प्राइज़ आहे 25,000 ऐं थर्ड प्राइज़ आहे 20,000। कैश प्राइज़ जो स्पॉन्सरशिप श्री लक्ष्मण लुधानिया जी तरफ़ सां कयो वियो आहे। श्री लाल हरदासानी, श्री वाशु श्राफ अञा बि घणनि ई स्पॉन्सर्स जो स्पॉन्सरशिप हिन इवेंट में शामिल आहे। त आख़िरीअ में मां सिर्फ़ 2 लाइनियूं चवणु चाहींदमि। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, ज़िंदा तूं सिंधी आहीं, ज़िंदा तूं सिंधी आहीं, ज़िंदा जी तुंहिंजी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। त पंहिंजी सिंधियत जी शान वधाइण जे लाइ ऐं हिन इवेंट खे सफल बणाइण जे लाइ मां त वञा ई थी, पर मां चाहींदमि कि तव्हां सभु बि ज़रूरु ईंदा। त यादि रखंदा 8 डिसेंबर 2017 शाम जो 6:45 बजे जय हिंद कॉलेज मुंबई। जय झूलेलाल।